चांडे में यूसी पाठ PS रुकण जी हद में असांजे घर में 7 जवाबदार जेको सो ॾींहुं ॾिठे जो घिरी असांजे बच्चनि खे मार कुट करे असांजे नंगनि में हथ विझी उन्हनि खे ॿाहिरि कढी असांजी भॼ ड्राह करे असांजा घर ड्राहे ऐं उन्हनि में हथियारनि जे ज़ोर ते पाण हिन महिल ताईं वेठा आहिनि ऐं असांजे इन घरनि ते कब्ज़ो करे ऐं असांखे हिरसाइण धमकाइण जी कोशिशि हथियारनि जी फायरिंग कई आहे जेको हे मुंहिंजो चाचो आहे उनखे गोली लॻी आहे हथ में हे मुंहिंजो पुटु आहे जंहिंखे जेको आहे सो गोली लॻल आहे कन में ऐं हिननि असांखे घरनि मां बिल्कुलु ॿाहिरि कढी छॾियो आहे उहो असांखे हिन महिल घरनि में वेठा आहिनि ऐं असां जेको आहे सो 8 साढे 8 बजे राति FIR दाख़िल कराई आहे ऐं उन जे बावजूदि पुलिस का बि कार्रवाई हिन महिल ताईं न कई आहे न को हुननि खे गिरफ़्तार थी करे न को हुननि खे पुलिस असांजे वञण जे लाइ तयारु कोन्हे का ऐं जेको आहे सो उन्हनि खे गिरफ़्तार नथी करे असांजी अपील आहे बाला ऑफिसरनि खे SSP साहिब खे ऐं DIG साहिब सां IG साहिब सुप्रीम कोर्ट ऑफ सिंध खे जी असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं असांखे पंहिंजो घरु वापसि कराए ॾिनो वञे जेकर न छा असां मुस्लमान पाकिस्तानी न आहियूं असांखे इंसाफ़ नथो खपे छा असां पाकिस्तानी राहत कोन आहियूं हे किथां जो कानून आहे अहिड़ो कानून असांखे न खपे जेको असांजे नंगनि में हथ पवनि ऐं असां ॾिसूं वेठा असांखे हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते फायरिंग करे गोलियूं हणी असांजे घरनि ते कब्ज़ा कनि जेको आहे सो असां वेही ॾिसूं अहिड़ो कानून न खपे असांजी ख़ुदनि चांडियो माई खान चांडियो राणो चांडियो ऐं रज़ाक चांडियो निज़ाम चांडियो न्याज़ चांडियो ऐं हसन चांडियो जेके असांजे हिन महिल बि हितां ई वञी विज़िट कयो मीडिया जे तरफ़ां तव्हां विज़िट वञी कयो त हिन महिल बि असांजे घर ते हो कब्ज़ो कयो असां ॿाहिरि निकिरी कोन था सघूं असांखे हिरासत कयो असांखे ख़तरो आहे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे जेकॾहिं असांखे केस दाख़िल करायो थो साईं जी साईं PS रुकण ते असां FIR दाख़िल कराई आहे कल्ह 8 बजे राति जो 8:30 बजे धारे हिन महिल ताईं का बि गिरफ़्तारी न थी आहे पुलिस हुननि सां मिली भगत करे वेठी आहे असां अपील था कयूं बाला ऑफिसरनि खे बराए महिरबानी असांखे इंसाफ़ ॾिनो वञे जेकॾहिं असांखे इंसाफ़ न मिलियो त सुभाणे असां प्रेस क्लब वारो पाण खे साड़े ऐं बाहि ॾींदासीं ऐं असांखे दादू प्रेस क्लब वारो असां पाण खे साड़े बाहि ॾींदासीं असांखे इंसाफ़